कुंभ खां जागीर अली अकबर ताईं ڪروڙين रुपयनि जे लाॻत सां ठहंदड़ सिम नाले जो कम ठेकेदार अध में छॾे फरार थी वियो। सिम नाले जो कम रोलड़े जो शिकार हुअण करे इलाइक़े वासियुनि जूं हज़ारें एकड़ ज़मीनूं बंजर बणिजी वयूं। इन हवाले सां ڪوٽڏيجي जो रिपोर्टर हिम्मत अली तुमराणी इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हि ॿोल करे खान परेशानी मालूम कई आहे। अचो तव्हांखे ॾेखारियूं। वक़्तु कुंभ खां ॻोठ जागीर अली अकबर ताईं जेको सिम नालो जेको ठेकेदार जेको आहे कमु अध में छॾे फरार थी वियो उन ते मौजूदु आहियूं। ऐं हितां जेके ॻोठाणा आहिनि उन्हनि जो इहो ई चवणु आहे त जेको ठेकेदार आहे उनजे फरार थियण जे करे ڪروڙين रुपयनि जी जेका आहे असांखे नुक़सानु रसी रहियो आहे ऐं जेके असांजूं ज़मीनूं आहिनि उहे बंजर थी वियूं आहिनि। अचो त हिननि खां पुछा कयूं त हिननि जो छा चवणु आहे जी। सिंध खां कमिश्नर सखर खां मुतालबो आहे त हे जेको नालो कुंभ शहर खां जागीर अली अकबर ताईं जेको आहे सो माना उनजो ठीको हुयो। उन में माना जेको ठीको हुयो त उहो जेको आहे 6 करोड़ खां मथे जो ठीको आहे। उन में काफ़ी जॻहनि खां जेको आहे ठेकेदार साहब इहे कयो आहे त जेको आहे किथां ठहियलु आहे नालो त किथां जेको आहे सो माना अनकम्पलीट आहे। सो उन में करप्शन जेकी थी आहे त बेताशा करप्शन आहे, पर उनजो जेको माना वरी असरु पियो आहे उहो ॻोठनि ते पियो आहे। जेके हिते लॻभॻि 200 ॻोठ जेके मुतासिर थिया आहिनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन सिम नाले जी वजह खां। तव्हां ॾिसंदव ज़मीनूं जेके आहिनि उहे जेको आहे सो बंजर बणिजी वियूं आहिनि। पाणी काफ़ी हद ताईं जेको आहे सो माना ॻोठाणनि जे ॻोठनि जे चौधारी पाणी अची वियो आहे। उन खां पोइ साम्हूं जेको आहे हिकिड़ो पंहिंजो मेराणियुनि जो ॻोठ आहे जेको मुक़ाम आहे, उहो मुक़ाम जेको आहे पाणी हेठि अची वियो आहे। जेकॾहिं हे सिम नालो हले हा हिन वक़्तु माना जेको आहे फंक्शनल थिए हा त जेको आहे सो इहे नौबत अहिड़ी का कंहिं क़िस्म जी न अचे हा। असां शहरी ताद कुंभ ऐं पंहिंजो जेको आहे कुंभ ख़िदमत कमेटी अॻु बि जेको आहे सो काफ़ी पंहिंजो जाइनि ते स्ट्रगल कई आहे, कोशिशूं वरितियूं आहिनि। आला हकम ताईं पंहिंजो जेको आहे मैसेज पहुचायो आहे त बाबा हे कुंभ शहरनि सां या जेके पस गर्दाई जेके ॻोठ आहिनि उन्हनि ॻोठाणनि सां जेको ज़ुल्म थिए थो पियो त इहो ज़ुल्म जेको आहे बंदि कयो वञे। सो असांजो मुतालबो इहो ई आहे त जेको हे ठेकेदार आहे करप्ट ठेकेदार बासर ठेकेदार उनजे जेको आहे सो करप्शन खे जेको आहे सो बेनकाब कयो वञे ऐं जेको रहियल कमु आहे जेको हुन पंहिंजो हिन कम ते पैसा खाधा आहिनि ऐं जेको आहे बिल पास कराया आहिनि उनजी जेको आहे इंक्वायरी कई वञे। कुंभ खां ॻोठ हाजी रमज़ान मेहराणी ताईं जेको सिम नालो आहे उहो मुकमल हिन वक़्तु कंहिं बि तरीक़े सां तामीर थियल न आहे। ठेकेदार जेको आहे उहो अधु मां कमु छॾे भॼी वियो आहे। गुज़िश्ता केतिरनि ई सालनि खां वठी करे जॾहिं त ڪروڙين रुपयनि जो ठीको हुजण बावजूदि ठेकेदार जो ग़ाइबु थियणु इंतिज़ामिया जे लाइ आला ऑफिसरनि जे लाइ हिकु सुवालिया निशान बणियलु आहे। खुदारा कुंभ वासियुनि जे ऐं कुंभ सां लॻोलॻ 200 ॻोठनि जे जेके ज़मीनूं आहिनि उन्हनि ज़मीननि खे बचायो वञे ऐं इंक्वायरी मुक़ररु कराई वञे ऐं जेको रहियल टुकड़ो आहे उनखे मुकमल करायो वञे। ठेकेदार ख़िलाफ़ फौरी तौर ते एक्शन वरितो वञे। डिप्टी कमिश्नर खैरपुर ऐं कमिश्नर सखर डिवीज़न खां असां मुतालबो था पिया कयूं। इन्हनि ॻोठणनि जो इहो चवणु आहे त जेको ठेकेदार जेको आहे ڪروڙين रुपया हड़प करे जेको आहे सो सिम नाले जो कमु जेको आहे सो अधु में छॾे फरार थी वियो आहे। हुन ख़िलाफ़ु जेको आहे सो नेब एंटी करप्शन इंक्वायरी कनि ऐं जेको सरकार जे ख़ज़ाने मां जेके ڪروڙين रुपया हुन हड़प कया आहिनि उन्हनि जी इंक्वायरी कई वञे ऐं हुन ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे। जी वॾी महिरबानी तव्हांजी हिम्मत अली तुमराणी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।